अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया शाहिद खोसो अवां ॾिसी रहा हो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज इन प्यारी वीडियो में तक बेहतरीन अपडेट मां ॾियण वारो आहियां पंहिंजा ड्रामे के हवाले से। जेका भी नवा या पुराना दोस्त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग ते आया आहिनि, सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा। थी सके तो असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों, जेको पंहिंजो ड्रामो हिन टाइम बेहतरीन मोड़ ते पहुतो आहे, छो तो पंहिंजा ड्रामे जे अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हांखे बेहतरीन सीन ॾिसण वटा मिलता। पहिरियों तव्हां ॾिठो त कासिम हथीको थी चुको आहे हसीना बेगम जे हथां। हसीना बेगम उन खे एतिरो त क़ाबू कयो आहे, कंहिं मवालनि जे हथां पकड़ाए कीअं हथीको कयो अथई। तव्हां सोचे रहिया हूंदो छा हसीना बेगम इन खे मारे छॾींदी? न दोस्तों, हसीना इन खे हिते ई ॿधल छॾे ॾींदी फ़िलहाल, लेकिन हिकु न हिकु ॾींहुं कासिम हितां फ़रार थी वेंदो। पोइ हसीना बेगम जा इहे ॾंद वरी खटा कंदो। पोइ हसीना बेगम खे ख़बर पवंदी हीउ मूं छा कयो, हिन खे हे मुंहिंजे हथां कीअं निकिरी वियो। पर अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। जेका भी दोस्त नवा या पुराना मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग ते आया आहिनि, सभिनी खे चवंदुसि महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो ऐं अॻिते भी शेयर कयो। हीउ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट ऐं न्यू रिव्यू सां। अल्लाह हाफ़िज़।